असांजे YouTube चैनल सिंध आवाज़ नेटवर्क ते अवां ॾिसी सघंदा मालूमाती ऐं दिलचस्प वीडियोस सां गॾु पल पल जूं ख़बरूं। महिरबानी करे असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कंदा। मई जे ईंदड़ ॾींहनि में सिंध जी मौसम कीअं रहंदी, इहो सभु कुझु असां तव्हांखे तफ़सीली ॼाण ॾींदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरीं अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान ते क्लिक कंदा। अॼु खां उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मी जी लहर दाख़िल थी आहे, जॾहिं त ॾखण ओभर ऐं विचोली सिंध में गर्मी पद 45 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। बाक़ी ईंदड़ मई जा जेके बि ॾींहं आहिनि सिंध में ॾखण जूं हवाऊं हलंदियूं, कंहिं वक़्तु घटि त कंहिं वक़्तु वधीक तेज़ हवाऊं हलंदियूं। 14 मई खां सामूंडी हवाऊं ऐं ओलह जूं तेज़ हवाऊं ॾखिण सिंध खां शुरू थींदियूं। हवाउनि जो सिस्टम 15 मई ते सॼी सिंध में पखिड़िजी वेंदो, जेको 16-17 मई ताईं जारी रहंदो, जॾहिं त 18 मई ते अरबी समुंड में हिकु ताक़तवर सामूंडी तूफ़ान ठहण जा इम्कानात आहिनि, जेको रुख गुजरात ऐं सिंध ॾांहुं बि वञी सघे थो, जंहिंजा इम्कानात 25 खां 30% आहिनि। जॾहिं त इहो तूफ़ान ठहण खां पोइ ओमान सां टकराइण जा चिटा इम्कान आहिनि। बाक़ी सिंध जे ओलह वारनि इलाइक़नि गोरख हिल स्टेशन, कीरतर जबल, थाणो बुला खान, बाडा, जोही, वाही पांदी ते रोज़ानी जे बुनियाद ते ककर ठहंदा। बाक़ी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदी। मई जी 24-25 तारीख़ ते हिकु ताक़तवर मग़रिबी सिलसिलो मुल्क जे मथां इलाइक़नि में दाख़िल थींदो, जंहिं लाइ असां फ़िलहाल कुझु बि नथा चई सघूं। वक़्त जो इंतज़ारु रहंदो। मानसून जूं बरसातूं जून जे पहिरें हफ़्ते या मई जे आख़िर में लाड़ सिंध ऐं ॾखण सिंध में मानसून जूं बरसातूं शुरू थींदियूं, जंहिंजी तफ़सीली वीडियो तमामु जल्द तव्हां सां शेयर कई वेंदी। उमेद आहे त अॼु जी ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। मिलूं था हिकु नई वीडियो सां गॾु, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।